चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री पहुंची वियो आहे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 3 रुकनी लॉर्जर बेंच अॼु मुख़्तलिफ़ केसनि जी ॿुधणी कंदी। चीफ जस्टिस सां गॾु जस्टिस जमाल मंदोखैर ऐं जस्टिस नईम अख्तर बेंच में शामिल आहिनि। आगोकी वियावां खे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री पहुंची वियो आहे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 3 रुकनी लॉर्जर बेंच अॼु मुख़्तलिफ़ केसनि जी ॿुधणी कंदी। चीफ जस्टिस सां गॾु जस्टिस जमाल मंदोखैर ऐं जस्टिस नईम अख्तर बेंच में शामिल आहिनि। ख़बर वास शेयर कयूं पिया। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री पहुंची वियो आहे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 3 रुकनी लॉर्जर बेंच अॼु मुख़्तलिफ़ केसनि जी ॿुधणी कंदी। चीफ जस्टिस सां गॾु जस्टिस जमाल मंदोखैर ऐं जस्टिस नईम अख्तर बेंच में शामिल आहिनि। ख़बर वास शेयर कयूं पिया। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री पहुंची वियो आहे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 3 रुकनी लॉर्जर बेंच अॼु मुख़्तलिफ़ केसनि जी ॿुधणी कंदी। चीफ जस्टिस सां गॾु जस्टिस जमाल मंदोखैर ऐं जस्टिस नईम अख्तर बेंच में शामिल आहिनि। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री पहुंची वियो आहे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 3 रुकनी लॉर्जर बेंच अॼु मुख़्तलिफ़ केसनि जी ॿुधणी कंदी। कराची में तफ़सील मालूम कंदासीं। साग सरकी लाइन ते मौजूद आहे। जी साग वधीक आगक जो। हाँ बिल्कुल, कुछ देर पहिरियों कराची सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री पहुंची वियो आहे, जंहिंमें चीफ जस्टिस पाकिस्तान पारां अॼु जेको आहे मुख़्तलिफ़ केसनि जी ॿुधणी कंदी ऐं 3 रुकनी जेकी बेंच आहे उहा अॼु कराची जे मुख़्तलिफ़ जेके केस आहिनि उहे लॻल आहिनि ऐं नवले सां मुख़्तलिफ़ केसनि जी ॿुधणी कंदी। जॾहिं त चीफ जस्टिस पाकिस्तान जेको आहे कुझु देर पहिरियों ई कराची सुप्रीम कोर्ट रजिस्ट्री पहुची वियो आहे, जंहिंमें कुझु देर खां पोइ जेके मुख़्तलिफ़ केस आहिनि उन्हनि जी जेकी ॿुधणी आहे उहा शुरू कई वेंदी। जी ठीकु आहे, इसा का लाइन ते मौजूद रहिजो।